हैदराबाद में शहीद बिलाल काका जे कत्ल वारे वाक़े खिलाफ़ अॼु घोटकी प्रेस क्लब अॻियां जसकम जसाफ़ ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाज कयो वियो। यादि रहे त 2 ॾींहं पहिरियां हैदराबाद में अफ़गानी पठान पारां हिक सिंधी नौजवान बिलाल काका खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। अहिड़े वाक़े खिलाफ़ पूरी सिंध समेत घोटकी में बि जसकम जसाफ़ ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे पिपल चौक ताईं रैली कढी वई। रैली में अॻवाननि रशीद सिंधी, महबूब घोटो, हबीबुल्ला घोटो, न्याज़ सिंधी, लतीफ़ मीराणी, वहाब सेहतो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चयो त सिंध में अफ़गानी पठान जेके काफ़ी सालनि खां आबाद थियल आहिनि ऐं होटल हलाइण जे बहाने चर्स, अफ़ीम ऐं हीरोइन विकिरो करे सिंध जी नस्ल खे नशे जो आदी बणाए रहिया आहिनि ऐं ॿिए पासे जदीद हथियार सप्लाई करे सिंधियुनि जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त शहीद बिलाल काका जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि सिंध मां जल्द निकाली ॾिनी वञे।